हर खबर बर वक्त खबर सिर्फ वॉइस ऑफ प्रैली। बदुल मामन जो आवाज़ सिर्फ वॉइस ऑफ प्रैलो। जी अदा छा मसलो आहे भाउ तव्हां सां? सर जीअं त कुझु ॾींहं अॻु में ज़हूर अमन ट्रगड़ माग ट्रगड़ में क़तल थी वियो आहे। उनजे बावजूदि मां रहंदड़ खैरपुर में 10 साल मूंखे थी विया आहिनि, माना हेतिरो थी वियो आहे। हाणे पुलिस मुंहिंजे कढा मूंखे ॾाढो तकलीफ़ थी ॾिए। तव्हांखे छो थी तकलीफ़ ॾिए, तव्हांखे छो थी पकड़े? बसि असांजो जीअं त FIR में बि नालो न आहे ऐं उन बावजूदि बसि DSP खे अलाए कंहिं चयो आहे बसि इन जी कढ लॻो, इनखे पकड़। मां त रहंदड़ खैरपुर में, मूंखे त का ख़बर ई कान्हे का। अच्छा, तव्हांजो चवणु आहे त तव्हांजो FIR में बि नालो न आहे, पोइ बि तव्हांखे पुलिस कक, कहिड़ी पुलिस जी कक करे आहे तव्हांखे? DSP खैरपुर SHO वॾा माशूम। अच्छा, उहे तव्हांखे हिरासत था कनि? जी सर, बावजूदि का ॻाल्हि बि न आहे, माना असांजो FIR में बि नालो न आहे। मुंहिंजे भाउ खे ख़ाली पीली तंग कयो अथऊं, उनखे पकड़े विया आहिनि। तव्हां कंहिंखे दाह ॾिनी आहे या कंहिंखे चयो आहे? साईं, मां घणो ई सभिनी खे चयो आहे। SP ॾे ॿियो जाॾे ताॾे वियो आहियां। पोइ SP छा थो चए? SP चए इनकारी। मां चयो इनकारी भले करायोसीं, जे मुंहिंजा ॿाहिरि ॾोहारी आहिनि त उन्हनि खे तव्हां भले पकड़ियो, सज़ा ॾियोनि। अच्छा, थी आहे? इनकारी न थी आहे अञा। उनजो जेको ज़हूर अमन ट्रगड़ खे मारियो वियो आहे त उनजो इल्ज़ाम छा तव्हांजे भाइरनि ते लॻो आहे? असांजे भाइरनि ते बिल्कुलु लॻो आहे। इनकारी थिए, असां चऊं था जेको ॾोहारी हुजे उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ठीकु आहे। ऐं जेको तव्हांजो भाउ पकड़ियो आहे उहो कहिड़ी पुलिस पकड़ियो आहे? उहो वॾा माशूम DSP पकड़े अहमदपुर वारनि खे ॾिनो आहे। उहो मोज़ज़ माण्हू आहे, हुनजो न FIR में नालो आहे न हुनजी का ॻाल्हि। मज़दूर माण्हू आहे, मज़दूरी कंदो आहे, उनखां बाद में पुलिस जो जेको आहे सो ख़ाली पीली इशू बणाए हिनखे जेको आहे सो हिन जेको मर्डर थियो आहे हिन जे मथां हणी करे, हिन जे मथां लॻल बि न आहे, FIR बि जेको आहे सो हिन वक़्तु न आहे हिन जे मथां, पोइ बि हिनखे हिरासत थी करे। तव्हां हाणे छा था चवणु चाहियो? असां हिनखे DIG सखर SP खैरपुर खे अपील था कयूं, मूंखे तंग न कयो वञे, तव्हां इनकारी कयो। जे हो ॾोहारी आहिनि उनखे सज़ा ॾियो। ठीकु, मुंहिंजो ॿाहिरनि सां को तालुकात ई न आहे। जी सर, हीअ हाणे वस वारनि खे ऐं DIG सखर ख़ासि करे ऐं SSP खैरपुर जनाब अमीर सईद मंसी साहब जन खे अर्ज़ु थो करे त साईं तव्हां भली इंक्वायरी कयो। ही राज़ी आहे हुन इंक्वायरीअ में, जेके बि ॾोही आहिनि या ॾोहारी आहिनि जीअं हुनखे मारियो आहे।